अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां ख़ुशि हूंदो। अॼु पंहिंजो टॉपिक आहे बेता गुलाब जो गुल। चैप्टर नंबर 8 सब्जेक्ट सिंधी। गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोते जो महंदार गुल, गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोते जो महंदार गुल। ज़ोर सां पढ़ो, ज़ोर सां। वणे वाह दिल खे गुलाबी थो रंग, शाबाश। थियो सूंह सावक जो सींगार गुल, तेज पढ़ो। गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोते जो महंदार गुल, पखी तोड़े इंसान सब खे पसंद, थिए आदमिन जी गिची हार गुल, गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल। जोर सां। चंबेली ऐं मोते जो महंदार गुल, संदसि बूह सुरही ऐं ॾाढी सुठी, करे अतुर खे थो ही निर्वार गुल, गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल। वेरी गुड, शाबाश। चंबेली ऐं मोते जो महंदार गुल, सगोरे धणी जी भलाई घणी, मरीज़न जो बेहद मददगार गुल, गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोते जो महंदार गुल, गुलनि जीअं रसायो सभिनि खे सुगंध, त हर को अव्हां सां करे प्यार गुल, गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोते जो महंदार गुल।